जाती शहर में शहीद थियल नौजवान अफजल जत जे वालदा अमन अजीब जत जो वीडियो बयान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं अमन अजीब जत मक़तूल अफजल अहमद जो पियो कुछ ॾींहं अॻु मुंहिंजे पुट खे बेदर्दी सां क़तल करे लाश नागन ढोरे में उछलायो वियो। उन जे बारे में जेका पुलिस जांच करे रही आहे उहो सुठे नमूने सां करे रही आहे। ऐं उन मां मुतमिन आहियां ऐं आउं मैडम सवाई अज़ीज़ टालपुर साहिबा जी मोकिलियल टीम ऐं उन्हनि जी ज़ाती कोशिशनि मां मुतमिन आहियां ऐं ॾाढो ख़ुशि आहियां त इंशाअल्लाह उहे कातिल जेके ज़रूरु पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। ऐं आउं गुज़ारिश करियां थो सिविल सोसाइटी जे दोस्तनि खे त महिरबानी करे का बि अहिड़ी पोस्ट वग़ैरह न छॾीनि जेके जांच ते असरअंदाज़ थिए, तंहिंजे करे इन्हनि जो ख़्यालु कजे। बाक़ी इहा त जेका मीडिया आहे या सोशल मीडिया या जेके दोस्त आहिनि सिविल सोसाइटी जा दोस्त सभु आज़ादु आहिनि। मुंहिंजो हुन सां को बि तालुक़ु कोन्हे, उहो हुननि जी ज़ाती जो मर्ज़ी आहे। मुंहिंजो हुन सां को बि तालुक़ु कोन्हे, न मूं हुननि खे करे चयो आहे।